मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं मां घर में बिल्कुलु अकेलो आहियां, ॿियो कोई भी मर्द घर में नाहे। छा मां घरवारी खे अकेलो छॾे करे तबलीग ते वञी सघां थो या न? हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखणु खपे त तबलीग हिकु दीन जो तमामु वॾो कमु आहे। अहिड़ी तरह जेकॾहिं कोई बि बंदो नौजवान आहे, उन जे घर में कोई बि यानी अहिड़ो को मर्द नाहे यानी पीउ नाहे, या अहिड़ी तरह उन छोकिरी जो उहो मर्द नाहे जेको उन जे लाइ नामहरम न हुजे यानी मुहरमात में हुजे। अहिड़ो को बंदो नाहे त हे बंदो तबलीग ते नथो वञी सघे। छाजे करे त पोइ हिते घरवारी जी सार संभाल लहण बि इंतिहाई ज़रूरी आहे। त कोई बंदो ॾिसो, दीन तबलीग दीन जो बहितरीनु कमु आहे, उन में कंहिं क़िस्म जो कोई जेको इख़्तिलाफ़ न आहे। उन जे अंदरि तमामु वॾी जिदोजहद आहे, तमामु वॾी क़ुर्बानी, तमामु हिकु माण्हू जी इस्लाह थिए थी। त कोई बि बंदो घर जे अंदरि अहिड़ो अकेलो आहे जो सिर्फ़ु उन जी घरवारी आहे ऐं ॿिए नंबर ते नंढा उन जा ॿार आहिनि ऐं हे नौजवान घर जे अंदरि अकेलो आहे। हाणे जेकॾहिं हे तबलीग ते वञे थो, पोइ हिते घरु अकेलो आहे, त हाणे अहिड़े बंदे जे लाइ हुकुम इहो ई आहे त इहो पंहिंजे महले में नमाज़ जेको आहे जमात सां पढ़ंदो रहे, तमामु वॾा अमाल कंदो रहे। अहिड़ी तरह तबलीग ते जेको आहे न वञे। छाजे करे ॾिसो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं टाइम जंगे बदर ते विया, त अहिड़ी तरह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इल्मु थियो त हज़रत उस्मान रज़ियल्लाहु ताला अन्हु जी घरवारी बीमार आहे। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उस्मान रज़ियल्लाहु ताला अन्हु खे इजाज़त ॾिनी त वञी करे तूं पंहिंजे घर में पंहिंजी घरवारी जी ख़िदमत कर। हालांकि जंगे बदर जे अंदरि साथियुनि जी तइदाद तमामु घटि हुई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां, यानी साहबा जी। इन जे बावजूद बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं फरमायो त ए उस्मान रज़ियल्लाहु ताला अन्हु तूं वञ घरवारी जी मालिकी कर। अहिड़ी तरह इस्लाम जे अंदरि ख़ुदा एतदाल रखियो आहे। एतदाल कीअं? यानी तव्हां नमाज़ बि पढ़ो, हज बि कयो, ज़कात बि ॾियो, तबलीग ते बि वञो, जिहाद ते बि वञो। अहिड़ी तरह इन तमामु इबादत खां बाद में पंहिंजे घर खे बि टाइम ॾियो। यानी हिकिड़ी तव्हांजी घरवारी आहे, उन जी ख़िदमत करणु, उन जी ज़रूरत खे पूरो करणु, उन जे मसाइल खे ॿुधणु, हे बि इस्लाम जो हिकु वॾो फ़रीज़ो आहे। अल्लाह जे नबी वटि हिकिड़ो साहिबी हुयो न, साहिबी चयो त या रसूल अल्लाह, मुंहिंजी घरवारी आहे, उहो हज ते वञे थी पर अकेली थी वञे, ऐं अहिड़ी तरह मां जेको आहे जिहाद ते थो वञा। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उहा तुंहिंजी घरवारी अकेली हज ते न वञे, हाणे तूं जिहाद खे छॾे करे तूं पंहिंजी घरवारी सां गॾु हज ते हलियो वञ। त उन साहिबी ईअं ई कयो। अल्लाह जे नबी उनखे जिहाद खां इजाज़त ॾिनी। इन खां बाद में उन साहिबी हज ते पंहिंजी घरवारी सां अकेले वियो। हालांकि अल्लाह जे नबी खे इल्मु थियो त उनजी घरवारी अकेली हज ते थी वञे। त घरवारी ॾिसो, हे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़मानो हुयो, इंतिहाई ख़ैर वारो ज़मानो, त बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इजाज़त न ॾिनी त तुंहिंजी घरवारी अकेली हज ते वञे। अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने खां हे असांजो ज़मानो इंतिहाई शर वारो ज़मानो आहे। ॾिसो, अल्लाह ताला इंतिहाई तमामु जेको आहे घरनि जे मथां अल्लाह ताला पर्दो रखे, तमामु वॾो जेको आहे अल्लाह ताला इज़त जेको आहे बहाल रखे। पर हे जेके असांजो ज़मानो, हे तमामु वॾो हसास मामिलो आहे। इन मामले जे अंदरि अहिड़ो जेकॾहिं को कैफ़ियत आई आहे, अहिड़ो जेकॾहिं को मरहलो आयो आहे त बंदो तबलीग ते न वञे, अहिड़ी तरह पंहिंजे घर में ई रहे।